मादली शाह जो चवण आहे त ॿोॾ मुतासिन जे घरनि जी तामीर लाइ 100 अरब रुपया घुर्बल हुआ। एतिरी रक़म न सिंध हुकूमत वटि हुई ऐं नई वफ़ाक़ी हुकूमत वटि हुई। वॾे वज़ीर जो चवण हो त 2 अरब जी पहिरीं किस्त $500 मिलियन वर्ल्ड बैंक फराहम कया। संदसि चवण हो त अवां जी सरकार सां असां 20 लख घर ठाहिण जो हदफ़ पूरो कयो आहे। वर्ल्ड बैंक जा पैसा सॼी दुनिया मां गॾु थींदा आहिनि। अवां जी सॼी दुनिया मदद कई। वॾे वज़ीर जो चवण हो त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खेसि चयो त ॿोॾ मुतासिन लाइ घर ठाहियो। मूं चयो उहे 20 लख घर आहिनि, असां खां किथे ठहंदा। मूं सोचियो शायदि इन ॻाल्हि खे पीपल्स पार्टी चेयरमैन विसारे वेहंदो। संदसि चवण हो त ॿिए ॾींहं ते चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मिलियो त पुछा कयई त अव्हां कुझु कयो। पोइ असांखे सोचणो पियो ऐं मां वर्ल्ड बैंक जो थुराइतो आहियां। उन्हनि साथ ॾिनो। वॾे वज़ीर मादली शाह जो चवण आहे त ॿोॾ मुतासिन जे घरनि जी तामीर लाइ 100 अरब रुपया घुर्बल हुआ। एतिरी रक़म न सिंध हुकूमत वटि हुई ऐं नई वफ़ाक़ी हुकूमत वटि हुई। तफ़सील माल कंदासीं चीफ रिपोर्टर कराची फयाज़ कुरैशी खां। जी फयाज़ आगाह कजो। मारवी वर्ल्ड बैंक के सदर अजय बांगा लाड़काने जो ॻोठ बावल जत में कॉन्फ्रेंस सेंटर में शिरकत कई। अहिड़ी तरह सां जेके वॾे वज़ीर संदसि जेका शिराकत न सिर्फ़ु थोरो अदा कयो बल्कि वर्ल्ड बैंक के सदर बि चयो त मुंहिंजी ख़्वाहिश त उहे हिते अचे ऐं ॾिसे त जेको हिते विरहाङे वारो जेको मामिलो आहे, जेको संदसि वालिद पिताजी ऐं माताजी जेको ॿई पाकिस्तान पैदा थिया त विरहाङे खे अॻु जेको हुनखे पाकिस्तान छॾण वारनि वालदेन जी ख़्वाहिश हुई हू वञे ऐं पंहिंजे वालदेन जो जेको जनम भूमि आहे उहो ॾिसे। असां उन्हनि माण्हुनि जे हवाले सां इहे मौक़िया जेके फराहम कया त न बहाने सां सिर्फ़ु अचण जो मौक़ो मिलियो। असां उन्हनि माण्हुनि जे बेग रचण ॾिसण जे हवाले सां जेको मामिलो आहे उते जिते खे तकलीफ़ हुई त उहो अॼु उन्हनि ॿोॾ सतायल माण्हू जेका घर जुड़िया आहिनि त उनखे ॾिसी ख़ुशी थी रही आहे। संदसि चवण तव्हां जिते बि रही रहिया आहियो उन में 2 चीज़ूं जेके अहम आहिनि। हिकु जेके हर जॻह ते अप्लाई थियनि थियूं ऐं औरतुनि खे मालिकाना हक़ जेके आहिनि उहे मिली रहिया आहिनि। इहा अवां जी आज़ादी आहे। इन सां गॾोगॾु औरतुनि जी नौकिरी करणु ऐं पैसा कमाइण, पंहिंजे ख़ानदान जो ख़्यालु रखणु इहो इंतिहाई अहम आहे। अजय बांगा जो इहो चवणो त पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियारी वञे, पंहिंजी औरतुनि जो जेको ख़्यालु रखियो वञे ऐं उन्हनि जो हथ मथे करे उन्हनि जी कयो वञे। त संदसि चवण त अगरि जेकॾहिं औरत घर में सुजियल हूंदी त हुनजे हथ में पूरी जेका फैमिली आहे उहा सुजियल हूंदी ऐं औरतुनि खे बादशाह ॾिसंदे खेसि घणी ख़ुशी थी रही आहे। मुंहिंजो आइडिया इहो हिते घर जोड़ण वारो ॾिसी ख़ुशी थी आहे ऐं पोइ जेके माण्हू पंहिंजा घर बनाए रहिया आहिनि ऐं उन्हनि जा खाता खुली रहिया आहिनि, इहा रक़म उन्हनि जे खाते में जेका अचे थी उनजी अदायगी ख़ुदि था कनि त इहा इन संदनि जेके ॿोॾ सतायल माण्हुनि जी कमाई जो हिकिड़ो ज़रियो बि आहे। त इहो जेको मॉडल आहे उनखे उहो ॾिसी न सिर्फ़ु ख़ुशि थी रहियो आहे बल्कि दुनिया में जेका वेलासिटी जंहिं नाम खे चयो वेंदो आहे त जेके पैसा जेके खीचे में घुमनि था ऐं जेतिरनि दफ़ा जेको जेतिरे रफ़्तार ते घुमंदो त उहो पैसो वधीक रक़म कमाईंदो। त संदसि चवण त उहो न सिर्फ़ु माण्हुनि खे मुबारकूं ॾिए थो बल्कि इन हवाले सां जेका हिकमत अमली आहे उन तहत हू हिन अमल खे ख़ुशाइन सम्झे थो ऐं हुनजी इहा कोशिशि आहे त ॿोॾ मुतासिर जेके माण्हू आहिनि पंहिंजे पेरनि ते बीहनि ऐं पीपल्स हाउसिंग जो जेको विज़िट करणु, ॿोॾ मुतासिर मिलणु ऐं घर बनाइण वारो जेको अमल आहे उन में संदनि जेका शिराकत आहे उनखे अॼु बहितरीन तरह सां इस्तेमालु थींदे उहो ॾिसी उनखे ख़ुशी थी रही आहे। तकलीफ़ खे वॾे वज़ीर मुराद अली हिसाब किताब कयो। संदसि चवणु हुयो त सिंध हुकूमत जेका आलमी बैंक जी शिराकत सां ॿोॾ मुतासिर भलाई जो जेको बहाली जो मंसूबो जोड़ियो ऐं पीपल्स हाउसिंग को ॾिसणु जेको अॼु विज़िट करण जो मक़सदु इहो हो त ॿोॾ मुतासिर सां मिलूं ऐं जेके उन्हनि घर जोड़िया आहिनि उन्हनि जे घरनि जी जेका कंडीशन आहे उहा बि ॾिसनि ऐं आलमी शराकतदार जंहिंमें ख़ासि तौर ते आलमी बैंक हिन में शिराकतदार आहे त उहे जेकॾहिं ॾिसंदा त उन्हनि खे वधीक जेका ख़ुशी थींदी। त संदसि चवण था लाड़काने जे ॻोठ बावल जत में आया आहिनि ऐं माण्हुनि सां मिलिया आहिनि। 2022 जी जेका ॿोॾ हुई इन खां पहिरीं जेका ॿोॾ आई उन खां हीअ तमामु वॾी ॿोॾ हुई। पंहिंजी ज़िंदगी में आख़िर सां पोइ का ॿोॾ न आहे ॾिठी। त 2010 जी जेका ॿोॾ हुई इन वक़्तु सूबाई वज़ीर हुयो ऐं जॾहिं 2022 में वॾो वज़ीर हो त हेॾी जेका महा ॿोॾ खां पोइ सूबे जा जेके 21 लख शहरी जेका हुया उन्हनि जा घर तबाह थी विया ऐं उन्हनि जा घरनि जी बहाली ॾिसी करे उहे ख़ुशि थी रहिया आहिनि। संदसि चवण ॿोॾ में तमामु घणो जेको कचो घर हुयो उहो तबाह थियो। इन मुतबादिल में चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी ॿोॾ मुतासिरनि जी बहाली जे हवाले सां फ़ैसिलो कयो त अॼु उन्हनि खे घर मिली रहिया आहिनि ऐं ॿोॾ मुतासिरनि जे घर वञण खां पोइ 20 लख बेघर माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजे घरनि में तेज़ी सां मुंतक़िल थी विया आहिनि। लॻभॻि 2 हिसा जेके घर तयारु थी चुका आहिनि। लॻभॻि 7 लख जे क़रीब जेके घर आहिनि
उन्हनि जी बहाली जो अमल जेको जारी आहे त वरी वधीक चवणो त $2 अरब यानी पाकिस्तानी रुपयनि में तक़रीबन 600 अरब जी जेका मजमूई रक़म आहे ऐं असांखे सोचणो पवंदो ऐं इहे जेको बहाली वारो जेको अमल आहे उन में एॾी वॾी रक़म सिंध हुकूमत वटि न हुई ऐं वफ़ाक़ी हुकूमत वटि बि न हुई त $2 अरब जेका पहिरीं किस्त हुई हिन मां $500 मिलियन यानी 25% आलमी बैंक इनाम कयो ऐं अलाह ताला जी मदद सां असांजे हिम्मत सां ॻोठ मुतासिर जेके माण्हू हुया उन्हनि जे घर बहाल करण में न सिर्फ़ु कामयाब आहियूं बल्कि इन सरकार सां असां 20 लख घर जोड़ण जो हदफ़ जेको न सिर्फ़ु पूरो करे रहिया आहियूं बल्कि 25% ठीकु आहे, महिरबानी अवां जी फयाज़ सां गॾु करण लाइ।